بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي التأملات القرآنية असांजो जेको बरनामज आहे सुबुह सां जेको हिकिड़ी आयत पढ़ंदा आहियूं उन जो तर्जुमो कंदा आहियूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो इन शइ जो। पहिरियां त ही हिसो आहे 112 हिसो आहे, ऐं अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुर में अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, इन क़ुर खे छो नथा पढ़नि ऐं उन मां छो नथा फ़ाइदा वठनि ऐं उन आयत जी हिकमत कढनि ऐं उन जा ख़ज़ाना खोलनि ऐं उन खे सम्झनि ऐं उन ते अमल कनि, उन्हनि ते ऐं उन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। त असांखे इहो अल्लाह जो हुकुम आहे त असांखे इहो करिणो आहे। त अॼु जेकी असां वटि आयत आहे, अज़ीम आयत आहे, सूरत अल हदीद में अल्लाह ताला चए थो अलम यअन लिल्लज़ीन आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। अल्लाह साईं चए थो छा अञा टाइम उहो न आयो आहे जेके अञा टाइम उहो न आयो आहे लिल्लज़ीन आमनू, जेके ईमान वारा आहिनि, त अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। उहो अञा टाइम न आयो आहे मोमिननि जे लाइ त अञा अल्लाह जे ज़िक्र जे लाइ मोटनि, अल्लाह जे ज़िक्र कनि ऐं अल्लाह खे यादि कनि। इहो ॾिसो न, अल्लाह साईं असांखे इहा आयत में चए थो अलम यअन लिल्लज़ीन आमनू, ओ ईमान वारो अञा तव्हांखे उहो टाइम न आयो आहे जो हिन तख़शअ क़ुलूबुहुम, तव्हांजी दिलनि खे डपु थिए, तव्हांजे दिलनि में अल्लाह जो ज़िक्र जी जॻह थिए। अञा तव्हांजी दिलि ख़ाली कान थी आहे अल्लाह जे ज़िक्र जे लाइ। ऐं उन खां पोइ चए थो ज़िक्रिल्लाह वमा नज़ल मिनल हक़, ऐं हीअ जेको क़ुर नाज़िल थियो आहे ऐं हक़ आहे ऐं सच आहे, वला यकूनू कल्लज़ीन ऊतुल किताब, तव्हां वरी उन्हनि वांगुरु थी वेंदो छा जेके अॻियां हुआ ईसाई ऐं यहूदी। उहे छो छा कंदा हुए, मिन क़ब्ल फ़ताल अलैहिमुल अमद, छो उहो पढ़ी क़ुर खे, उहो पंहिंजे तौरात ऐं इंजील खे बसि बेज़ार थी पिया। उहो ॾिठनि त वॾी ॻाल्हि आहे जे असां बसि इन टाइम असांखे एतिरो कोन्हे। फ़ताल अलैहिमुल अमद, पोइ उन्हनि जी दिलियूं पकी थी वियूं, हू पढ़णु छॾे ॾिनो क़ुर पंहिंजे अल्लाह जे कलाम खे, पोइ पढ़ण जो छॾे ॾिनो, हुननि जूं दिलियूं पकियूं थी वियूं। फ़क़सत क़ुलूबुहुम वकसीरुम मिनहुम फ़ासिक़ून, छो दिलियूं पकियूं थियूं, पोइ फ़ासिक़ थी विया, नाफ़रमान थी विया। छो पंहिंजे पंहिंजे इंजील तौरात खे पढ़णु छॾे ॾिनुनि, ऐं पढ़ण जे छॾे ॾिनुनि त पोइ आहिस्ते आहिस्ते हू हुन खां विसरी वियो, पोइ आहिस्ते आहिस्ते हुन ते अमल छॾे ॾिनुनि। त हिन आयत जेकी आहे, अलाए केतिरा ताबई, जेके वॾा ताबई, जेके अॻमी बेदीन खां अॻमी, पर जंहिंमहिल इहा आयत ॿुधनि त हुननि जे दिलि में वॾो असरु थियो, छो जो हीअ आयत अहिड़ी आहे, हीअ आयत अहिड़ी हुनजो असरु आहे। जो अल्लाह साईं मां ख़ालिक मालिक जेॾीमहिल पाण चए थो अलम यअन लिल्लज़ीन आमनू, ओ ईमान वारो अञा त उहो टाइम तव्हांजो कोन आयो, अञा कोन था सम्झो, अञा तव्हां मोटो कोन था मोड़े, मां तव्हांजो ख़ालिक हाँ, राज़िक हाँ, ॼण वारो हाँ, मां तव्हां सां थो ॻाल्हायां हिन कलाम में। अञा तव्हां मुंहिंजे ज़िक्र ॾे, मुंहिंजे फ़िक्र ॾे, मुंहिंजे इबादत में अञा कोन था मोटो, अञा तव्हांजो टाइम न आयो आहे जो तव्हां हिन ॾे मोटो, हिन कलाम ॾे मोटो, अल्लाह जे ज़िक्र ॾे मोटो। अल्लाह जे ज़िक्र में हर शइ शामिल, जेको ज़िबानी ज़िक्र आहे, सुभानअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, दुरूद शरीफ़, क़ुरान, तक़रीरूं, वाइज़, इल्मु जेको इंसानु सिखे थो या सेखारे थो या ॿारनि खे इल्मु पढ़ाए थो, इहो सभु शामिल आहे ज़िक्र जे हेठां। छो जो ज़िक्र सिर्फ़ु इहो जेको असीं माण्हू हुते ज़िक्र था कनि, या बरेलवी कनि था, या इहो सिर्फ़ु न, ज़िक्र अल्लाह जे जंहिं शइ में अल्लाह जो ज़िक्र हूंदो उहो ज़िक्र आहे। पोइ खणी तूं क़ुर पढ़ी या पढ़ाई या माण्हू ज़िक्र करे सुभानअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, या दुरूद पढ़ी या कहिड़ो बि, इहो सभु शामिल आहे। मक़सदु आहे त इंसानु अल्लाह ॾे मोटे, इन जो मक़सदु आहे त अल्लाह ताईं हिते क़ुर में इहो चए थो त अञा टाइम कोन आयो आहे तव्हांजो, केतिरो तव्हां परे थी विया हो क़ुर खां, केतिरो मूंखां परे थी विया हो, केतिरो केसि ताईं रहंदव। नेठि त मरणो अथव, नेठि त मोटंदव, नेठि त बोड़ा थींदव, नेठि त कमज़ोर थींदव, नेठि त बीमार थींदव। छा जेॾीमहिल सफ़ा तबाह थींदव पोइ मोटंदव, पोइ हिते पोइ यादि कंदव त तव्हांजो रब बि आहे, तव्हांजो ख़ालिक बि आहे, मालिक बि आहे, पोइ मोटंदव। अञा तव्हांखे ज़िंदगी आहे, अञा तव्हां में साह आहे। ओचितो मौत केॾीमहिल अची वियो त पोइ छा कंदव, ओचितो जे मौत अची वियो त पोइ तव्हां यादि कंदव। सो इहा आयत अज़ीम आहे, असांखे इन जो सोचणो पवंदो, इहा पढ़णी पवंदी त अलम यअन लिल्लज़ीन आमनू, अल्लाह ताला चए थो ओ ईमान वारो अञा तव्हांखे टाइम कोन आयो आहे जो तव्हां सोचो तव्हांखे क़ब्र में सुम्हणो आहे, अल्लाह ॾे हलणो आहे, क़यामत जे ॾींहुं उघाड़ो उस जे हेठां बीहणो आहे। छा उते जवाबु ॾींदे, कहिड़ो उते तूं
बहाना खणी बीहंदे, न निमाज़ सही अथई, न तिलावत सही अथई, न अलाह जो ज़िक्र सही अथई। केॾीमहिल तूं अलाह ॾे मोटंदे, ख़ालिक मालिक खे केॾीमहिल यादि कंदे, अलाह साईं तोखे कहिड़ी शइ न ॾेई छॾी आहे। तोखे सिहत ॾिनई, अखियूं ॾिनई, हथ ॾिनई, पेर ॾिनई, अहल औलाद घरवारी ॾिनई, रोज़ी ॾिनई, पैसो ॾिनई, हर इज़त ॾिनई, अञा तूं अलाह ॾे कोन थो मोटी। कॾहिं मोटंदे? कहिड़ो टाइम तूं रखी थो त मां हिन टाइम ते मोटंदुसि? छा उन टाइम जो तोखे पक बि आहे त एसि ताईं तूं ज़िंदा हूंदे? जेॾीमहिल इंसान खे इहा ख़बर ई न आहे त मां केॾांहुं मरंदुसि, केॾांहुं अलाह ॾे वेंदुसि। थी सघे थो अॼु सुम्ही सुबुह जो न उथी, अलाए केतिरा माण्हू सुता सिहतमंद हूंदा ऐं जवान हूंदा, सुता सुबुह जो कोन उथिया, उन्हनि खे गुसुल ॾेई मंझंदि जी निमाज़ क़ब्र में वञी उन टाइम में उते क़ब्र में पूरे छॾियुसि। तूं मां इहो कोन था थी सघूं? थी था सघूं, छो जो मौत जो टाइम केॾीमहिल बि अची सघे थो इंसान। तंहिंजे करे हीअ आयत सदाईं पंहिंजे नज़र जे अॻियां करे छॾे, अलम यअन लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। अञा टाइम उहो न आयो आहे त अलाह खे यादि कयो ऐं अलाह ॾे मोटो ऐं अलाह जे ज़िक्र फ़िक्र कयो। छा जे अञा एतिरियूं तव्हांजूं दिलियूं पकियूं आहिनि त अञा अलाह खे तव्हां यादि कोन था कयो। असांखे सदाईं इहा आयत पढ़णी आहे, सदाईं असांखे अलाह खे यादि करिणो आहे। छो हीअ जे अलाह असांखे चए थो अलम यअन लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। छा अञा टाइम तव्हांजो कोन आयो आहे? अञा तव्हां उहो उन टाइम खे देरि था पोइते था कयो छा? अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, हिननि जूं दिलनि खे ख़शियत थिए, दिलनि में ज़िंदगी थिए, दिलि कुझु चुरे फुरे त आख़िरत अलाह ॾे थो हलणो आहे न, मोटणो त अलाह ॾे आहे न। हीअ दुनिया में ॾिसो त केॾो बि इंसान करे सुठा लटा पाई थो, इहा इबरत इंसान हिकिड़ी वठे। दुनिया में तूं केतिरा बि भला लटा पा, शाम थींदी मेरा थी था वञनि। केतिरी तूं भली मानी खाई थो, पेट में वञे त वरी हेठां ॾिस छा थो निकिरे। पाणी जा चूस केॾो बि पी, छा थो पेशाब करे थो निकिरे। जेॾीमहिल तूं केॾो जवान हूंदे, ताक़त अथई, नशो अथई, ताक़त अथई, उथी थो वेही थो मज़े सां, पोड़नि ॾे नज़र कर, उन्हनि खे उथण बि आज़ार आहे। जेके तूं घुमी फिरी थो, हली चली थो, तूं बीमारनि खे वञी अस्पतालुनि में ॾिस त उहे उन्हनि जो छा हशर आहे। उन्हनि खे खाधो बि पाइपनि सां थो पए। छा इहो तूं बि नथो, तूं मां असीं कोन थी सघंदासीं? अलाह साईं हिननि खां सिहत खसी, तोखां मूंखां कोन खसे सघंदो। अलाह साईं इहा तोखे मूंखे ॾिनी आहे, ॿियनि खे कान ॾिनी अथसि त तव्हां असीं शुक्रगुज़ार कयूं। अलाह ताला क़ुर में असांखे चए थो ल इन शकरतुम लअज़ीदन्नकुम। दुनिया केतिरो इंसान खे पोइते करे छॾियो आहे अलाह खां। ॾिसो न अलाह साईं असांखे हीअ यादि छो थो कर, अलम यअन लिल्लज़ीना आमनू, ऐं ई वरी अॻियां ॿुधाए थो त ॾिसो तव्हां खां अॻ में जेके ईसाई ऐं यहूदी हूंदा, जेके क्रिश्चन ऐं यहूदी हूंदा, उन्हनि वटि तौरात ऐं इंजील ईसाइनि वटि हूंदो, तौरात यहूदियुनि वटि हूंदो, उन्हनि जो अलाह साईं असांखे किसो छो थो ॿुधाए? ओमा नज़ल मिनल हक़, ही क़ुर जेको हक़ आहे तव्हां ॾे नाज़िल थियो आहे, इन में तो छा कयो? पढ़ी तर्जुमो करे पढ़ी उन ते अमल कई न त जा तव्हां उन्हनि वांगुरु। अलाह साईं चए थो वला यकूनू कल्लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्ल, तव्हां जा उन्हनि वांगुरु थींदो जेके उहे हा यहूदी ईसाई। पंहिंजो क़ुर पढ़ी हिकिड़ो ॿ दफ़ा ॾह चए बहरोज़ पढ़ंदासीं छा? बसि उन खे पोइते विसारे छॾियुनि, छॾे ॾिनुनि। अलज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्ल फ़ताल अलैहिमुल अमद। ॾिठो त ज़िंदगी असांजी वॾी आहे ऐं सदाईं पिया पढ़ंदासीं छा जा उन्हनि जे इंजील या तौरात पढ़ी ऐं उन ते किथे था अमल कयो? इहो मुलनि जो कमु आहे, मौलवियुनि जो कमु आहे, असांजो इहो कमु कोन्हे। ऊतुल किताब मिन क़ब्ल फ़ताल अलैहिमुल अमद। अलाह साईं चए थो हू ॾिठुनि त असांजी ज़िंदगी वॾी आहे, असीं बसि हिकिड़ो दफ़ो पढ़ी छॾियो, बसि खोड़ आहे। त उन्हनि इहा अमद वॾी ज़िंदगी हुन ॾिठी। फ़क़सत क़ुलूबुहुम कसीरुम मिनहुम, पोइ इहो छॾे ॾिनुनि मुंहिंजो कलाम पढ़णु, मुंहिंजे कलाम पढ़णु छॾे ॾिनुनि, उन ते अमल छॾे ॾिनुनि। छा थियो या अलाह? पोइ फ़क़सत क़ुलूबुहुम, पोइ हुननि जूं दिलियूं जेके पथर वांगुरु थी वियूं, पकियूं थी वियूं। जेॾीमहिल दिलियूं पकी थी वियूं त पोइ हुननि जूं दिलियूं जंहिंमहिल पकी थी वियूं त अलाह खां परे थी विया। छो अलाह खां जो परे थी विया त पोइ फ़ासिक़ थी विया। उन्हनि खे शैतान सवलो उन्हनि खे बरगलाए ऐं ग़लति कमनि ते वठी वियो। तंहिंजे करे असांखे अलाह ताला चए थो अलम यअन लिल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, तव्हां उन्हनि वांगुरु थींदो छा? तव्हां उन्हनि वांगुरु थींदो? मता उन्हनि वांगुरु थियो। अलम यअन लिल्लज़ीना, अञा छो अञा टाइम कोन आयो आहे त मूं ॾे मोटो? अलाह असांखे ॾिसो चए थो त मोटो मुंहिंजा बना मूं ॾे। अलम यअन लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम, छो उन्हनि जे दिलि में ख़शियत थिए, ख़ौफ़ थिए ऐं मोटन अलाह ॾे। क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह,
वमा नज़ल मिनल हक़, छा लथो आसमान मां, अलाह साईं चए थो जेको मूं आसमान मां जेको तव्हांजे लाइ नाज़िल कयो आहे हक़ आहे, सचा। छा आहे इहो? ई अलाह जो, असां अलाह ताला जो क़ुर जेको असीं पढ़ूं था, जेके हीअ आयतूं आहिनि। जेको बि इंसानु ॾिसंदे क़ुर खां वेझे हूंदो, क़ुर पढ़ंदो तर्जुमे सां ऐं उन ते अमल कंदो त उन जी दिलि ज़िंदा हूंदी। उहो ग़लति कमनि ते तमामु घटि वञी पवंदो। पर इंसानु जेको बि ग़लति कमु कंदो ॾिसंदे त उहो अलाह जे कलाम खां परे हूंदो। पुछीसि केॾीमहिल आख़िरी दफ़े कॾहिं क़ुर खोलियो अथई, कॾहिं पढ़ियो हुई, त ॿुधाईंदी त भाउ मूंखे महीनो थियो आहे या 2 महीना थिया आहिनि, मां वरी क़ुर कोन खोलियो आहे। छो? अलाह जो क़ुर खां इंसानु जेको बि परे थो थिए, अलाह साईं असांखे माफ़ु करे। सभु ईअं हूं दुनिया में मसरूफ़ हुउमि, कमकार में मसरूफ़ हुउमि, रोज़ीअ जे पोयां एतिरो भॼ भॼ आहे। तंहिंजे करे अलाह ताला असांखे हीअ चए थो अलम लिल्लज़ीना आमनू, अञा टाइम कोन आयो आहे त मूं ॾे मोटो, मुंहिंजे कलाम ॾे मोटो। ऐं हीअ जेको मूं तव्हां ॾे नाज़िल कयो आहे क़ुर, वमा नज़ल मिनल हक़, ऐं जेको हक़ तव्हां ॾे मूं मोकिलियो, इन खे तव्हां छा कयो? हिते ॾिसो हिकिड़ो किसो असांखे यादि अचे थो सहाबी जो, अम्र इब्नुल जमूह। मंडड़ो हो वीचारो सहाबी हो, पर जंग उहद जी जंहिंमहिल जिहाद जो टाइम थियो त उन चयो या रसूल आयो। इहा रिवायत क़तादा त करो इमाम मुस्नद इमाम अहमद में आहे त हिते इहो अम्र इब्नुल जमूह आयो नबी करीम ॾे, चई या रसूल या रसूल अरअयत इन क़ातलतु फी सबीलिल्लाह, जिन मां जिहाद ते तव्हां सां निकिरा हिन जिहाद ते जंग उहद ते, अरअयत इन क़ातलतु फी सबीलिल्लाह हत्ता उक़्तल अतरानी अमशी बिरिजली, चई त मां जे न हिते जिहाद ते तव्हां सां हलां ऐं मां मंडड़ो आहियां, पर मां जे शहीद थियां त मां पोइ मुंहिंजो पेर जन्नत में सही हूंदो? त नबी करीम चएसि हा बिरिजली हादी सहीहतुन फिल जन्नह। त उते वकानत अर्जा सफ़ा मंडो हो वीचारो, पर जंग ते निकितो ऐं जंग में उहद में शहीद थियो। फ़क़ुतिल हुआ व इब्न उख़्ती, रावी क़तादा चए थो त पाण बि शहीद थियो ऐं हिकिड़ो भेण जो पुटु उहो बि शहीद थियो। त उहो ॿई उहद जे जंग में उते शहीद आहे। पर नबी करीम आयो उन्हनि ते अचे बीठो, जेके शहीद थिया उन्हनि खे ॾिसे पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब खे चयो कअन्नी अराक तमशी बिरिजलैनि सहीहतैनि फिल जन्नह। इहा रिवायत मुस्नद अहमद में आहे। नबी करीम चए थो मां हिन खे ॾिसां थो त जन्नत में बि थो घुमे, पेर सफ़ा बिल्कुलु सही अथसि, यानी मंडकाए ई कोन थो। त ॾिसो न सहाबी कहिड़ी शइ पुछंदा हुआ त असीं जन्नत में कीअं पहुचूं। मंडड़ा हूंदा हुआ, जॾड़ा हूंदा हुआ, त बि चवंदा त असीं जन्नत ॾे वञूं, शहीद थियूं। त असां तो मां छा कयो आहे उन अमल जे लाइ। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, उन्हनि जे अमल ते असांखे हलाए। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।